अच्छा, त असां तव्हांखे हिन शिवरात्रि जो आध्यात्मिक रहस्य था ॿुधायूं। शिव जी रात्रि छो मल्हाईंदा आहियूं? शिवरात्रि जे ॾींहुं शिव जे लिंग जी पूजा आदि छो थींदी आहे? शिव बाबा खे पंहिंजो शरीर न आहे, हिन करे लिंग जो रूप ठाहे करे शिव बाबा जी पूजा आदि कंदा आहिनि, हुननि खे यादि कंदा आहिनि। शिव बाबा जो नाम शिव ई आहे, हुन जो नाम आत्मा ते पयल आहे, छो जी हुनखे पंहिंजो शरीर कोन अथसि। हुन जो रूप निराकार ज्योतिर्बिंदी आहे, हिन करे लिंग जो रूप ठाहींदा आहियूं। उहो रहण वारो परम धाम जो आहे, जो की सृष्टि चक्कर खां परे, चांद तारे खां परे, फरिश्तनि जी दुनिया खां परे हिकु निराकारी दुनिया आहे, जंहिंखे परम धाम चईंदा आहिनि, निराकारी दुनिया चईंदा आहिनि। असांजो पीउ परमात्मा शिव उते रहंदा आहिनि। उहो हिन सृष्टि ते हिकु ई बार ईंदा आहिनि, जॾहिं कलयुग जी घोर अंधियारी राति थी वेंदी आहे, अर्थात हिन दुनिया में जॾहिं दुख, पाप, अशांति, भ्रष्टाचार, विकार थी वेंदा आहिनि, तॾहिं परमात्मा बाप हिन सृष्टि ते अची करे हिन सृष्टि खे वापसि खां सुख शांतिमय ठाहींदो आहे। असांजो पीउ परम आत्मा मुंहिंजो आत्मा जो पीउ आहे। शरीर जा माँ बाप अलॻि हूंदा आहिनि, लेकिन मुंहिंजे शरीर जे अंदरि जेकी आत्मा आहे, हुनजो पीउ परमात्मा बाप आहे। उहो हिन ॾींहुं अवतरण थींदो आहे। उनजो जन्म पाण जीअं न थींदो आहे, हुनजो जन्म दिव्य अलौकिक थींदो आहे। उहो मनुष्य तन जो आधार वठंदो आहे हिन सृष्टि ते अची करे। त इहो ॾींहुं जेको आहे उहो असांजे पीउ जो जनम ॾींहुं बि आहे, त हिनखे शिव जयंती जे रूप में बि मल्हाइबो आहे। शिव बाबा असां आत्माउनि जो पीउ परम आत्मा आहे, हिन करे हुनखे बाबा बि चइबो आहे। बाबा अर्थात पिता, हिन करे शिव बाबा बि चइबो आहे। हिन ॾींहुं सभु शिवलिंग जे मथां दूध आदि चढ़ाईंदा आहिनि। हिन जो अर्थ आहे कि मां आत्मा पंहिंजे पीउ परमात्मा सां प्रतिज्ञा थी करां कि मां सदैव सच्ची ऐं स्वच्छ रहंदमि। ऐं जो बेलपत्र आदि चढ़ाईंदा आहिनि, हिन जो मतिलबु आहे कि मां आत्मा, मुंहिंजो आत्मा में जो बि परिवर्तन करणो आहे मूंखे, को कहिड़ी बि ॻाल्हि जो, उहो सभु परिवर्तन करण जी मां बाप सां प्रतिज्ञा थी करां। ऐं हिन ॾींहुं जेको अकदतूरो चढ़ाईंदा आहियूं, हिन जो अर्थ आहे कि मां आत्मा पंहिंजे बाप खे सर्व विकार, सर्व बुरायूं, सर्व कड़ाहट, सर्व पुराणी ॻाल्हियूं जंहिंसां दुख थींदो आहे मूंखे, उहो सभु मां बाप खे ॾियां थी। जो कलश में दूध आदि विझंदा आहियूं, हुन जो अर्थ आहे मां पंहिंजे मन जी सभु ॻाल्हियूं पंहिंजे बाप खे ॾियां थी। पोइ उहो जॾहिं दूध शिवलिंग जे मथां बूंद बूंद में पईंदो आहे, हुन जो अर्थ आहे कि मुंहिंजी सभु ॻाल्हियूं मुंहिंजे बाप वटि इहे बूंद बूंद जे रूप में अर्थात हिकु हिकु संकल्प जे रूप में पहुचे थी। हिन ॾींहुं जेको व्रत आदि रखंदा आहियूं, हुन जो अर्थ आहे कि असां सॼो ॾींहुं पवित्र आहार, पवित्र व्यवहार, पवित्र वीचार रखंदासीं। परंतु परमात्मा बाप चईंदा आहिनि हिकु ॾींहुं न, तव्हांखे पंहिंजो पूरो जीवन पवित्र ठाहिणो अथव। पूरे जीवन में तव्हांजो आहार, व्यवहार, विचार सभु शुद्ध हुजणा खपनि। शुद्ध संकल्पनि जो व्रत रखो। हिन ॾींहुं जेको जागरण आदि कंदा आहियूं, हुन जो अर्थ आहे कि मां आत्मा पंहिंजे पीउ खे सदैव निराकार रूप में यादि कंदमि, ताकि मां आत्मा सदैव जागती ज्योत रवां। त अचो असां बि हिन शिवरात्रि खे हिन तरीक़े सां मल्हायूं था, ताकि असांजे जीवन में सुख शांति संपत्ति अचे। अच्छा, नमस्ते।